जय झूलेलाल। मुंहिंजो नालो मानसी अरुणा गिरीश टहलियानी आहे। मां नागपुर में रहंदी आहियां ऐं 10हें दर्जे में पढ़ंदी आहियां। अॼु मां तव्हांजे साम्हूं लॾपलाण ऐं सिंधी हिन विषय ते ॻाल्हाईंदसि। ॾिठो वञे त सिंधी सिंधु घाटीअ जी सभ्यता जे मानुष जातीअ जा वंशज आहिनि। ऐतिहासिक तौर सां जंहिं भूमीअ ते सिंधी भाषा ऐं साहित्य जो जनम थियो, विकास थियो, उहो सॼो इलाइक़ो देश जी आज़ादीअ खां पोइ पाकिस्तान जो अंश बणिजी वियो। लखनि जी तादाद में जॾहिं सिंधी हिंदू परिवार पंहिंजी जनम भूमिअ सां हालातवश निर्वासी थी निकिता, तॾहिं हिन विशाल देश जे जुदा जुदा सूबनि में अची वसिया, जिथे सिंधी ॻाल्हाइण वारनि खे पंहिंजी ॿोलीअ सूबे जो हिकु अंश तक न मिलियो। सिंध जे कवि कृष्ण राहीअ लिखियो आहे त वतन तां जान घोरी पोइ बि थोरी, वतन तां जान घोरी पोइ बि थोरी, सिंधियुनि जान न घोरी वतन घोरे आया, वतन घोरे आया। लॾपलाण सिंधियुनि जो हिकु सफ़र हो, हिकु अहिड़ो सफ़र जंहिं ते सिंधियुनि को बि सवाल कोन कयो। इहो बि न त जंहिं सफ़र ते उन्हनि खे मोकिलियो थो वञे उन जी मंज़िल किथे आहे। हू बसि उथिया ऐं हली पिया। पंहिंजा खेत, मकान, जायूं, जॻहियूं, ज़मीनूं, जाइदादूं, पंहिंजा मंदर, पीर, फ़क़ीर, पंहिंजियूं गलियूं, रस्ता सभु कुझु छॾे त आज़ादीअ जो आख़िरी सुफ़ो लिखिजी सघे। केतिरनि ई ख़ानदाननि जा ॿरंदा चिराग विसामे विया, केतिरनि ई नारियुनि खे क़त्ल करे पंहिंजे ई घर में दफ़नायो वियो। हिन परलय खां पोइ अहसासु थी वियो त भारत जी आज़ादीअ जे लाइ ॿलीअ जा ॿकरा सिंधी पंहिंजी जान जी आहुति ॾींदे मौत सां होली खेॾी रहिया हुआ। पाकिस्तान मां हिंदुस्तान अचण वारनि में सिंधियुनि सां गॾु गॾु पंजाबी ऐं बंगाली पिणु हुआ, पर उन्हनि वटि भारत में पंहिंजो चवण लाइ हिकु सूबो हुओ। हिन में लॾपलाण जा शिकार थिया 12 लख सिंधी। हिते हुननि वटि पंहिंजो चवण लाइ न कोई सूबो हुओ ऐं न का ज़मीन। हू पंहिंजो घर बार छॾे हिकु अहिड़े देश में हली आया जितां जी न हुननि खे भाषा ईंदी हुई ऐं न जीअण जा तौर तरीक़ा। हू सांस्कृतिक रूप सां अनाथ थी पिया। हीउ देश सिंधियुनि लाइ अजनबी हुओ। हाणे हिन अजनबी देश में हिकु अजनबी ॿोलीअ में उन्हनि माण्हुनि सां वापारु करणो हुओ जेके हुननि खे शरणार्थी चवंदा हुआ, पर वक़्तु गुज़रण खां पोइ हो परमार्थी ऐं पुरुषार्थी जे रूप में सॾाया विया। सिंध जे कवि अर्जुन सिकायल लिखियो आहे त हसरतूं कई खणा तो याद जी जज़्बात खां, हसरतूं कई खणा तो याद जी जज़्बात खां, लुढ़क हारे तो सिकायल सिंधु जा अलविदा। जॾहिं आज़ादी जो ऐलान थियो तॾहिं सिंधी विरहाङे खां अणजान हुआ। आस्ते आस्ते जीअं सभिनी खे ख़बर पवंदी वई ऐं हिंदुस्तान जा मुसलमान पाकिस्तान में अची सिंधियुनि सां ज़ोर ज़बरदस्ती करण लॻा त सिंधी लॾपलाण में ई पंहिंजी भलाई सम्झी। शुरूअ में त हुननि पंहिंजे ॿारनि बचनि ऐं जाइफ़ुनि खे ई मोकिलियो त कुझु वक़्त खां पोइ वरी मोटी ईंदासीं, पर पोइ पाण बि मुल्क छॾे आया। कुझु कच्छ जे रस्ते आया त कुझु पाणीअ जे जहाज़नि में कराची खां मुंबई जे रस्ते आया। मुंबईअ में कल्याण जी जिन कैंपुनि में सिंधियुनि खे रहायो वियो, उहे असल में ॿिए विश्व युद्ध जे वक़्तु इटालियुनि कैदियुनि लाइ ठाहियूं वयूं कारकोठियूं हुयूं, जिन में न त पकियूं छितूं हुयूं ऐं न ई हवा जे अचण वञण जो को बि इंतज़ाम हो। सिंध मां निकितलनि कई धन कुबेरनि हिननि कारकोठियुनि में पंहिंजो लड़गी जीवन गुज़ारियो। हिन तरह जो कोठियुनि में रहण लाइ सिंधियुनि खे हिकु क्लेम फार्म भरणो हुओ, जंहिंमें हुननि खे उन्हनि हवेलियुनि जो हिसाबु ॾियणो हुओ जेके पाकिस्तान में छॾे आया। अहिड़े हिकु क्लेम फार्म ते सिंध जे कवि लेखराज अजीज लिखियो त सॼी सिंध मुंहिंजी जाइदाद आहे, मां सिंध ते क्लेम थो कयां। महिनतकश ऐं पुरुषार्थी सिंधी सॼे हिंदुस्तान में टिड़ी पखड़ी विया। हिते सिंधियुनि ॿी त हर का शइ ठाहे वरिती जेकी पाकिस्तान में छॾे आया, पर ॾाढी ॾुख जी ॻाल्हि आहे त धीरे धीरे सिंधी पंहिंजी ॿोलीअ भाषा ऐं तहज़ीब खे विसारे रहिया आहिनि। अॼु असां ॿ सिंधी पाण में गॾिजूं था त छो सिंधीअ में नथा ॻाल्हायूं? असांखे पंहिंजी मादरी भाषा में ॻाल्हाइण में लॼ छो थी थिए? अगरि असां अॼु पंहिंजी ॿोलीअ भाषा खे न बचाईंदासीं त असांजी भाषा जेकी ख़तमु थी रही आहे सा ख़तमु ई थी वेंदी। मां शुक्रगुज़ार आहियां अखंड सिंधी सेवा फाउंडेशन ऐं इन्हनि जहिड़ियूं संस्थाउनि जी जेकी सिंधियत खे बचाइण जी सुहिणी कोशिशि करे रहिया आहिनि ऐं नई पीढ़ीअ खे सिंधीअ सां ॻंढे वरी सिंधियत जी जोति जॻाए रहिया आहिनि। चवंदा आहिनि त जोति सां ई जोति ॿरंदी आहे। अचो त जोति सां जोति ॿारे हिकु मशाल बणायूं, सिंधी ॻाल्हायूं, सिंधियत खे वधायूं। जय झूलेलाल।